आमीन अल्लाहुम्मा आमीन सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िल रशीद मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। सारी जमायत के सलवा शरीफी दिया मिली जुली आका जे मथा एड़ी सलवात पढ़ो जो हिते त बेड़ो पार पर कबर भी जन्नत। आमीन आमीन। फकीर मुझी तबियत मां कोई केजी खुशामद करण वारो फकीर ना है। अल्लाह ताला उन महबूब जी निस्बत दिनी आ जेको नबिन जो सरदार। सुभान पर फकीर हिकड़ी गाल कंदो हला, महबूब जी मिंबर ते वेठो आया, ही दरगाह लोड़े शरीफ जो फैज़ ना है, हे पीरां ने पीर दस्तगीर जो फैज़ है। सुभान कोई शक नहीं। मां हिकड़ी गाल कंदो हला, मुखे न फकीर साईं वारन बुधायो न के बुधायो, अज जे अल्लाह जे कामिल वली जे उर्स मुबारक में आया हो। साईं किबला हिकड़ो फकीर मुखे बुधाए पियो त उनते के कूड़ा केस थियल हुया। वयो दिलबर दस्तगीर जे दर ते रानीपुर शरीफ वयो, साईं गुलाम मुर्तजा शाह बादशाह दस्तगीर जे बचड़े वट वयो। साईं मां तमाम वट आयो आहियां, कूड़ा केस तू दस्तगीर जो बचड़ो आ, अल्लाह ॾिसे तो मुंहिंजो कोई इन सां ताल्लुक न आहे। साईं फरमायो थोड़ो सब्र कर। साईं नफल पढ़ा, दुआ घुरी। साईं फरमायो वंज लोड़े शरीफ मां मीर मोहम्मद जे हवाले तुझे। सुभान अल्लाह। ये जैसे खबर तो साईं गुलाम मुर्तजा शाह बादशाह रानीपुर वाले साईं जो पड़ पोटो आ। साईं गुलाम मुर्तजा शाह बादशाह चवंदा असांजो पग धड़ी रानीपुर वारो सरदार आ। पर साईं गुलाम मुर्तजा शाह बादशाह फरमायो वञ फकीर साईं मीर मोहम्मद वट तुझा केस खत्म आहिनि। तॾहिं मोबाइल न हुया, तॾहिं टेलीफोन न हुया। वो शख्स आयो हिते चई त ओ साईं चई मूंखे ख़बर आ, चुप करे वेही। अल्लाह अकबर, या अल्लाह वारन जी तार। हाय हाय हाय, या अल्लाह वारन जो कशफा। न साईं गुलाम मुर्तजा शाह बादशाह फोन कई, न फकीर साईं मीर मोहम्मद के का के बुधायो, न उन का हवाल वठन। चवंस ता फकीर हिकड़ो कम कंदे, साईं हुकुम कर। चई अजो की रात रही पौ, सुभाणे न नालो हुंदो केस में, न तोखे सदी दी। अल्लाह अकबर। तॾहिं मां जे अखियुनि में लुड़का चिया। ये दरगाह असां ईअं न चवंदा आहियूं त फकीर साईं शहाबुद्दीन जी दरगाह आहे। ही फकीर साईं दिल मुराद जी दरगाह आहे। हिन दिलबर दस्तगीर जे प्यारे जी दरगाह। समझो भे हिते फैज़ भी आ त मुझे मुर्शिद दिलबर दस्तगीर जो फैज़ आ। तेरी समझ में कहां ये असूल आते हैं, तेरी समझ में कहां ये असूल आते हैं कि फूलों के पौधों पे हमेशा फूल आते हैं। फकीर साईं हिकड़ा ब जुमला चवा। मां चम कोई चवे थो त बाबा हिते छो था वञो, बार बार जेके भी आलिम आया इहो ई दर्स पिया ॾींदा वञनि त बाबा ईअं ईअं बदअते थींदा झलनि था, अल्लाह वारनि ॾे नथा वञ, छो था वञो, उर्सन ते छो था वञो। मां चम जिन वंड वरितो आहे उन्हनि खे ख़बर आहे। मुल्ला मवालीअ खे कहिड़ी ख़बर त महबूब जी रहमत जो वंड मिलंदो किथां आहे। त हिकिड़ो शेर मां लिखियो, मां चम तेरी समझ में कहां ये असूल आते हैं, तेरी समझ में कहां ये असूल आते हैं कि फूलों के पौधों पे हमेशा फूल आते हैं। फूलों के पौधों पे हमेशा फूल आते हैं। हम बली का उर्स इसलिए मनाते हैं, हम बलियों का उर्स इसलिए मनाते हैं कि ऐसी महफिलों में हमेशा रसूल आते। नारे तकबीर,
वाह 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 निंटदा क्यों हथ मथे खड़ी नाराए तकबीर माशाअल्लाह नाराए रिसालत या रसूल अल्लाह नाराए रिसालत या रसूल आखिर ताई फकीर हथ मथे खड़ी निंट फिटाए नाराए रिसालत या रसूल अल्लाह नाराए तहकीक नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए हैदरी हुसैनियत जिंदाबाद हुसैनियत जिंदाबाद तुझो पीर मुझो पीर दस्तगीर दस्तगीर तुझो पीर मुझो पीर दस्तगीर दस्तगीर जिक्र मुस्तफ़ा इश्क़े मुस्तफ़ा मिलाद मुस्तफ़ा यारी शरीफ बारी शरीफ साईं मीर मोहम्मद सखी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यदना व मुर्शिदना व हबीबना व करीमना व शफीअना व हादियना व महदियना वहादियना व महदियना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर कुलूबना व नूर सुदूरना व नूर कुलूबना व नूर सुदूरना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलगदात वल अशी युरीदूना वजहहु वला तअदु ऐनाका अन्हुम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वजबत मोहब्बती लिल मुतहाबीन फ़िया वल मुतजालिसीन फ़िया वल मुतज़ावरीन फ़िया वल मुतबाज़रीन फ़िया काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसलो अहल बैती कमसलो सफ़ीना नूह मन रकब फ़ीहा नजा व मन तखल्लफ अन्हा गरक ओ कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बंदा ए परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बंदा ए परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफी अदारम मिल्लते हजरत खलील ज़ेरे साया गौसे आज़म ज़ेरे साया गौसे आज़म खाक पाए हर वली मट न भाया मुहियदीन जे तोड़े पीर पाइन बिया पर मट न भाया मुहियदीन जे तोड़े पीर पाइन बिया पर जीलानी मट न भाया मुहियदीन जे तोड़े पीर पाइन बिया पर जलवे जीलानी जे कंबाया का फर गुलाम हैदर गोदड़ियो तो पीर मंगई पाखर हामी मंज हशर जीलानी त जहान जो सुभान अल्लाह सुभान मीरा शाह मदद थी अची ओखी वे थकल सुभान अल्लाह मातम दिलबर दस्तगीर जे बचड़न गंबट रानीपुर शरीफ जो फैज़ भी हिते त भिट जे घोट जो फैज़ भी सुभान अल्लाह नथा गाला बिटा भिटाई सोने जे कोल थे भिटाई सोनो फरमाए तो मीरा शाह मदद थी अची ओखी वेल लिल्लाहु लग लतीफ चवई भर पाजी दे पेर औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते सुभान अल्लाह सुभान कुर्बान वजा उन दिलबर दस्तगीरता जेको फकत वली ना है वलिन जो सरदार माशाअल्लाह थकल सुभान अल्लाह पढ़ियो उन पीरा ने पीर दिलबर दस्तगीर जो हिते फैज़ा जेको फकत पीर ना है जो कदम लगे त चोरन मां वली अब्दाल थी वने सुभान अल्लाह मां जब वो दिलबर दस्तगीर जेको अल्लाह जे इज़्न सा चवे थो कदम ही हाज़ ही आला रकबत कुल वली अल्लाह ही मुजो कदम अल्लाह वारन जी गर्दन ते आ ओ फकीर जेके जेके गर्दन झुकाइन पिया वे वली त बुजुर्ग इमाम थींदा पिया वनल पर जे करे दिल
पर दस्तगीर जो कदम चोर भी कबूल कन पिया त चोरन मां अबदाल गो सथी पिया सुभान अल्लाह त फकीर मुखे चवणो पवंदो जे दिल पर दस्तगीर जे कदम जो इहो कमाल आ त मुझे मुर्शिद दिल पर दस्तगीर जे हथ जो कमाल छा न सुभान अल्लाह ओ सोने ओस्मान बरबंदी जे हथ में हथ दे त शहबाज कलंदर करे छले भिटाई सुहणे जे हथ में हथ दे त भिट जो घोट करे छलेस मोहम्मद बकाशा राशिदी जे हथ में हथ दे त पीर पागारो करे सुहणे दिल मुराद जे हथ में हथ दे त डंडे ते हज कराए छले तदे त सब पीर चवंदान ओ तालिब मां जो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मामो जो मुर्शिद तो आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ का वठदा पीर फकीर तालिब मामो जो मुर्शिद तो आ सोनो शहाबुद्दीन घोट पढ़े सुभान अल्लाह न फकीर थकल आयो खुदा जी इज्जत जो कसम खड़ी तो चवा जदे मां हिते पहिरियों मर्तबो आयो साईं जो दीदार कयो मुखे मीर मोहम्मद घोट याद ओ फकीर हर के नसीब न थींदो आ अल्लाह यजतबी ले मन यशा व यहदी ले मन युनीब रब ताला जो कुरान आ जिनके मां रब ताला चूटी तो आया उनन के विलायत अल्लाह विलायत मिलदी पीरा ने पीर दिल पर दस्तगीर सुभान अल्लाह बेशक थकल सुभान अल्लाह पढ़ो था थकल मां कब उनन के विलायत दस्तगीर दी दुआ जेको अली जे बचल सा प्यार कदो तो चाहे लोड़े शरीफ ते हुजे कच्चे में हुजे पक्के में हुजे मुस्तफा जे बच्चे जी नजर पवंदिया तकदीरू तब्दील थी सुभान अल्लाह तालिब मामो जो मुर्शिद तो दुनिया जा रहबर दस्तगीर तालिब मामो जो मुर्शिद तो आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ का वठदा पीर फकीर तालिब मामो जो मुर्शिद तो आ दुनिया जी जंज पानी पोड़ी पुट बे हिकड़ो पाण भी पोड़ी बुढ़ड़ीअ जी जंज पाणी बोड़ी पुट बे हिकड़ो पाण भी पोड़ी मिस्कीन माई मुश्किल में आई मिस्कीन माई मुश्किल में आई बाहर उन जी थी आएस वीर बाहर उन जी थी आएस वीर तालिब कुरान फरमाए तो वस्बिर नफ्सक अल्लज़ीना यदऊन रब्बहुम बिल गदात वल अशी युरीदून वजहहु वला तादु ऐनाक अनहुम किबला सही अल्लाह जो कुरान फरमाए तो गंढजी वञो उन्हनि सां जिन रब खे राज़ी कयो सुभान अल्लाह थकल आयो के सफ़ा सूरह कहफ 15 सिपारो अल्लाह ताला बुधाए तो ओ अल्लाह जा बानो जुड़ी वञो उन्हनि सां गंढजी वञो उन्हनि सां मिली वञो उन्हनि सां सोहबत उन्हनि जी इख्तियार कयो मोहब्बत उन्हनि जी इख्तियार कयो उन्हनि जी दरबार ते अचो जिथे रात ॾींहुं रब जो ज़िक्र हले थो सुभान अल्लाह ओ फकीर इते उलमाए किराम चवन था ओ मुसलमानो कोई शख्स वक्त जे बादशाह सा गद वेही वेही सजी जिंदगी बैठो हुजे पर बादशाह नथो थी सके कोई के मिनिस्टर सा बैठो हुजे सजी जिंदगी बैठो हुजे मिनिस्टर नथो थी सके कोई ऑफिसर सा बैठो हुजे सजी जिंदगी ऑफिस जा कम सिखे पर ऑफिसर नथो थी सके ही उए अल्लाह वारान जंजी सोहबत लगड़ सा रब जो कुरान वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊन रब्बहुम बिल गदात वल अशी युरीदून वजहहु वला तादु ऐनाक अनहुम किबला रब जो कुरान फरमाए तो इनन सां जुड़ी वञो इनन सां मिली वञो इनन जी सोहबत इख्तियार कयो मौला छा थींदो रब ताला फरमायो जेकी मां रहमत हिनन जे मथा वसाईंदम उन जो वंड तव्हां खे
थोड़ी 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 तवज्जो क्यों, जल्दी जल्दी खिताब पूरो करण वारो आहियां। मां चवां तो ओ फ़कीरो थोड़ी तवज्जो क्यों। तव्हां हिकिड़ो थोड़ो मिसाल वठी ॾिसो, मिट्टी भी खणो, गुलाब जा गुल भी खणो, गुल पिया न फ़कीर साईं, मिट्टी भी खणनि, गुलाब जा गुल भी खणनि। कोई चई सघे तो पीर साईं हिते वेहण सां छा थींदो? मां चम ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम, रब जी रहमत जेकी वसे थी उन्हनि जो बंड हितां मिलंदो। चवंदो कीअं मिलंदो? मां चम ए मुसलमानो, जेकॾहिं असहाबे कहफ जे दर ते कुत्तो वेहिजी वञे त रब ताला उन्हनि बलनि जे सदके कुत्ते खे बंड दे। अल्लाह ना गालायो न गालायो। अल्लाह जो कुरान आ बकल्बुहुम बासतुन ज़राए बिल वसीद। रब ताला फरमाए तो इन कुत्ते खे ॾिसो जेको मुझे दोस्तन जे दर ते वेठो आ। मां चम मुली मञे न मञे तुंहिंजी मर्ज़ी आ। रब जो कुरान आ, जेकॾहिं कुत्तो अल्लाह वारनि जे दर ते वेही रहे त रब ताला कुत्ते जो कुरान में ज़िक्र करे। रब ताला कुत्ते खे जन्नत ॾेई छॾे। 309 साल ताईं कुत्ते जे वार खे लोॾो न अचे। पोइ मञणो पवंदो जिन खे दिल बर दस्तगीर फैज़ ॾिनो हुजे ऐं उन फ़कीर जे दर ते कोई अचे, उन जे मथां कहिड़ो दुखियो दस्तगीर। मां मिसाल समझाया, पोइ सम्झो फ़कीर, मिटड़ी भी खणो, ही गुलाब जा गुल भी खणो। फ़कीर साईं हिकिड़ी रात न मिट्टीअ सां गॾाए रखी छॾियोसि। मां चम मिट्टी गुल न थी, पर खुदा जो कसम आहे जेको तव्हां तगारी ॾींदोसि, चादर ॾींदोसि, सुबुह सां खणी इन मिट्टीअ खे सिंघंदे त गुलनि जी ख़ुशबू। सुभान अल्लाह। न फ़कीर सम्झी न। मां चम ए मौलवी साहब, मिट्टी गुलाब न थी, भितर गुलाब न थियो, पर जेकॾहिं चंद घड़ियूं रात जूं गुलाब सां मिट्टी गॾु रही उन में खुशबू इन गुलाब जी अचे थी त रब ताला फरमाए तो मुझे दोस्तन वटि तूं वेही रहो। जेकॾहिं बली न थे त बलनि जी खुशबू तुझे ओ तॾहिं त चवां थो मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया। मुझे पीर जड़ो के जो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया। मुझे पीर जड़ो के जो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया। जी सहजीअ में अचे धण जो धणी, रुगो सजड़ो कर सता कदम। जी सहजीअ में अचे धण जो धणी, और रुगो सजड़ो कर सता कदम खणी। अहिड़ी ज़ात अमा बि नाहे जणी, अहिड़ी ज़ात अमा भी नाहे जणी, पीतो वुज़ू बिना जे खीर नया। मुझे पीर जड़ो के जो पीर नया दर खोड़ मगर। रस्ते में अचा पियो, मूंखे कंहिं चयो साईं साईं सूफ़ी सजाईंदा आहिनि। मां चम सूफ़िन जे वंड खे मुल्ला सम्झी न सघियो। चपड़ी यकतारे के सूफ़ी न चइबो आ। सूफ़ी उन खे चइबो आ जेको अल्लाह जे इश्क में पंहिंजो वजूद कुर्बान करे। सुभान अल्लाह। मां चम हिकिड़ी रिवायत पढ़ंदो हला, मुझे महबूब मुस्तफ़ा जो आशिक फरमाए तो अस्सूफ़ी ला यरा फिद्दारेन मा अल्लाह गैरुल्लाह। मुझे महबूब आशिक फरमायल था ओ सूफ़ी उन खे चइबो आ जेको अल्लाह जे इश्क में सब कुछ कुर्बान कंदो आ। ही जहान भी अल्लाह जे इश्क में कुर्बान त उहो जहान भी रब जे इश्क में। सुभान अल्लाह। ओ बिदी जहानन में रब का सवा भी का भी तलब न कंदो आ। मां चम हे सूफ़ी जो मकाम न के वहाबी वटा है न के मवाली वटा है। सूफ़ी भी पीराने पीर दिल बर दस्तगीर।
हाँ फकीर सूफी पीराने पीर दिलबर दस्तगीर जो फैज़ा कादरी सिलसिले में सूफिया जो हिकड़ो सिलसिलो हले तो ओ फकीरो मुझे महबूब जी मिंबर ते बैठो आया ही बंड इए न मिलंदान कंहिंजे पेट में सूर थे मां ॾिसां पियो कोई सूफिन के ॻाल्हाए अल्लाह वारन के ॻाल्हाए मां चम मुल्ला खबरदार मुझे महबूब मुस्तफ़ा जा सूफी उहे आहिनि जिन अल्लाह जे इश्क में सब कुछ कुर्बान करे छॾियो माल बच्चा धन दौलत मां सवाल पुछा तो फकीर साईं के छा गोठ कोन हो हिते झंग में वेही अल्लाह अल्लाह करे अल्लाह गाल न समझिया फकीर हिन झंग में वेही हिते अल्लाह अल्लाह करण जो मकसद चाहे पर महबूब जी मिंबर ते बैठो आया रुगो झंग में न इलाके में दिसन त हिते नमाज नथी थे फकीर मीर मोहम्मद हुजे फकीर साईं शहाबुद्दीन हुजे फकीर साईं मुनव्वर हुजे मां दिसंदो आया हिन खानदान जा वडड़न खा वठी गोठन में चिल्ला लगन 40 ॾींहं 5 वक्त नमाज मां सोचींदो आया ओ फकीर साईं माण्हुनि खे पंहिंजे बिस्तरे खां टाइम नथो मिले ओ चवल था असां ही भी कमायूं ही भी कारोबार कयूं तव्हां 40 ॾींहं गोठ में वञो था आवाज़ आयो ही हिननि जो कम नाहे रब ताला जे रसूल इन्हनि खे चूंडे ड्यूटी लॻाई अल्लाह जे रसूल इन्हनि जे लाइ ड्यूटी लगाए छॾिया तो फकीर जिन जी ड्यूटी लगी वेंदी आहे अल्लाह जे इश्क में गुम थी वेंदा आहिनि त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उहो शख्स जेको अल्लाह जी इबादत करे करे उन मक़ाम ते पहुचंदो आहे जो रब जो महबूब थी वेंदो आहे बमा यज़ालु अब्दी यतकर्रबु इलैया बिन्नवाफिल हत्ता उहिब्बहु फइज़ा अहबब्तुहु कुन्त समहु लज़ी यस्मुहु बिही व यदहु लती यब्तशु बिहा व रजुलहु लती यमशी बिहा मुझे महबूब मुस्तफ़ा जी क़िबला हदीस भी बुखारी शरीफ जी आ मुझे महबूब मुस्तफ़ा जा गुलाम चमलता अल्लाह ताला फरमायो ओ मुझा हबीब जी मुझा रब जलील जेके मां रब ताला जे ज़िक्र खे आम कन नफली इबादत कन मां रब ताला के जिक्र के आम कन मां अल्लाह ताला जा महबूब थी वेंदा रब ताला फरमाए तो उन महबूबियत जे मकाम ते ईंदान जिन अखिन सां ॾिसंदान मां रब ताला उन्हनि जो अखियूं थी पवंदो आहे नथा ॻाल्हाए रुकजी वञो फकीर साईं जी दरबार ते फकीर साईं मीर मोहम्मद जी दरबार ते हाफिज़ मुरीद फकीर अचन हिकड़ो हाफिज़ हो बचड़ा गद थस अंबड़ न्याणी गद थस घरवारी चवे तो ओ साईं मुखे बार त जमे थो पर जमण सां फोत थी वने थो मुझे हक में दुआ घुर त रब ताला औलाद दे पर खैर सां उनके हयाती भी दे फकीर साईं जी ज़बान मां निकतो ओ अम्मा हिकड़ो कम कर जने हाफिज़ तोखे हमल थे कुकुड़ उन सां गदो गद रखी छॾजा जॾहिं जो ॿार जी डिलीवरी थे होदा ॿार ॼमे इन कुकड़ के सीर ॾीजा सदको करे खैरात करे छॾजा फकीर साईं चई छॾियो पर माईअ जे भी अक़ीदे ता कुर्बान वञा अमड़ जो अक़ीदो इहो आहे घोट पंहिंजे मुड़ुस खे चवे थी घर पोइ हलंदासीं पहिरां फकीर साईं जो चयल कुकड़ वठी हल ओ फकीर अक़ीदे जो माईअ खे अञा हमल भी न थियो आहे पर माईअ जो अक़ीदो इहो आहे हाफ़िज़ चएसि तो ओ बीबी हमल त थे चई फकीर तोखे ख़बर नाहे उन्हनि जे दर ते हलियो आहे जिन खे दस्तगीर फैज़ ॾेई छॾियो हिता कोई खाली न वेंदो आहे वमा यंतिक अनिल हवा इन हुवा इल्ला वही युहा अल्लाह ताला फरमाए थो मां रब ताला कुरान पाक में रब ताला फरमायो यमहुल्ला मा यशा व युस्बित व इंदहु उम्मुल किताब रब ताला कुरान पाक में फरमायो मां अल्लाह ताला तकदीरूं भी लिखंदो आहियां तकदीरूं बेटींदो भी आहियां मौला कंहिंजे चवण ते लिखे थो कंहिंजे चवण ते बेटे थो रब ताला जी बारगाह में आवाज़ आयो जिन बिस्तरा कुर्बान हेरे हेरे तवज्जो कयो खुदा जी इज्जत जो कसमा मां मीर साईं जी ॿुधंदोम आधी रात थींदी ही निकरंदा अल्लाह पंध ओदी मल सवारियूं न हुजन के सवारी मिली वने त सुभान अल्लाह ओ मीर साईं पंध वने थो मुखे रब खे राज़ी करणो
बाजे रब के राजी करणो त रब ताला भी फरमाए तो इनन जे ज़बान मा जेकी गाल निकरे थी मां अल्लाह ताला तकदीरू तब्दील करे छया तो अगे हिन जी औलाद मरंदी ही हाणे अल्लाह जे वली चयो कुकुड़ झल जदे बार जमे कुकुड़ ज़बह कजा अल्लाह जी राह में खैरात कजा मां रब ताला या तकदीर में लिखी थी सुभान अल्लाह लिसाने औलिया सैफुल्लाह ओ फकीर किताब में लिखला वा अमड़ वई ब्रोइन ज़ात जा हाफिज साहब वयो कुकड़ वठी रस्ते सा वनी घर छदे उम्मीद आ त मुखे बार थींदो अल्लाह जी कुदरत उन ही महीने में हमल थी वियो तस ये अंबड़ हिन कुकड़ जो ख्याल भी करे थी हिन के दाणो पानी भी दींदी हले थी अल्लाह अल्लाह 9 महीनन तई कुकड़ रहो पेवा हिते हाफिज अल्लाह वारे जे दरजो फकीर पर हिकड़ो भाव जिनके पेट में सूर वलन जे दर खां गाल न समझो उन जो ही भाव चरियो थियो आदो कुकड़न ते बच्चा बचंदा जदे दिठई त ज़ाल भी कोने भाजाई भी कोने अदो भी कोने उनन जे घर में के मेहमान आया कोई ट्रैक्टर हर कहण आयो हिन फकीर देरी न कई जे अज भाजाई जो कुकुड़ न कुहंदम त कदे कमींदो बिस्मिल्लाह करे कुकुड़ कुठो तई उन जा हड्डा उन जा खंब रखी उहे उछले छजा तई छित ते माई जो आई जो कुकुड़ याद हस मुरसायो अदा सा जो कुकुड़ काथे आ जे अदी ओ हिन ड्राइवर जे पेट में नथा गलायो काथे आ जे ड्राइवर जे पेट में आ ड्राइवर आयो उनखे खाराए छडियो होदा हुआ माई रोअण शुरू कई मर्द सा बिड़ी नथी सके रोई रोई चेती ओ सुहणा मीर मां त तुझे चवण ते कुकुड़ रखियो मुखे यकीन हुयो त तू दुआ घुरिया मुखे पुट थींदो ऐ साबित थींदो अज मुझे देर कुकुड़ कुठो आ ओ मीर तू भी जाने तो त तुझो रब भी जाने तो मां कोन कुठो आ रात रोंदी रही बस 2 कलाक न थियान ओ जे छित ते हुन फकीर खंबा उछलिया उन जा हड्डा उछलिया उन जा पैर उछलिया छाज से सुभान अल्लाह बिन चैन कलाकन का पो उन ही छित ता कुकड़ा जो आवाज शुरू वही आयो आशिक चवे तो अल्लाह अल्लाह करियत तागल बन दी है मुर्शिद कामिल फड़ियत तागल बन दी है अल्लाह अल्लाह करियत तागल बन वट रात दी अल्लाह जो जिक्र हले अल्लाह जो जिक्र हले जिक्र करण हिक ट्रे सबनी के अल्लाह जो जिक्र अचे थो बेशक मां चम हिनन कामलन के दामन भी कामलन सुभान अल्लाह ओ हिनन कामलन जी दामन में हथ ना है मुझे पीराने पीर दिलबर दस्तगीर फरमायो मुह जो मुरीद 100 सिलसिलन का बाद में 1000 सिलसिलन का बाद में जेको मुझो मुरीदन जो मुरीद थी दो मां अब्दुल कादिर जीलानी अल्लाह जे इज़्न सा उन जो भी जामिन आया ज़ालिक फज़लुल्लाह योती ही मयशा यो अल्लाह जो मुझे बता खास फज़ला जेको मुझे मुरीदन जो मुरीद थी दो तैसी तई नंबर दो जैसी तई सच्ची तौबा दा नसीब थी हजार सिलसिलन ताई मुझो फैज़ हलदो ऐ क़यामत ताई मां पाजे मुरीदन जो सुभान अल्लाह गाल न समझो थवा अज साईं शहाबुद्दीन के नदिस महबूब जी मिंबर ते बैठो आया ओ सुने मीर जो फैज़ शहाबुद्दीन बया ऐ सुने मीर के दिल मुराद वटा भी फैज़ आ त दिल बर दस्तगीर वटा भी फैज़ हे दस्तगीर ओ अञा भी अल्लाह जो जिक्र न कयूं अल्लाह अल्लाह करियत तागल बन दी है कामिल मुर्शिद फड़ियत तागल बन दी है अल्लाह अल्लाह करियत तागल बन दी है कामिल मुर्शिद फड़ियत तागल बन दी है अल्लाह दिया सरबा दिल विच जा अल्लाह
अल्लाह दी ज़रबा दिल विच पाई जा सीना रोशन करिए ते पागल बन दी है कामिल मुर्शिद फड़िए ते पागल बन दी है अल्लाह अल्लाह करिए ते पागल बन दी है माई आया जने बार थियो हुन बिस्मिल्लाह करे उन्हीं कुकड़ के तकवीर विधी बार जायो अमड़ सेहता पिया थी 40 ॾींहंनि 2 महीननि खां पोइ चे हलो त सुहिणे मीर जे दर ते हलो बचड़े के ज़ियारत कराए अचूं दुआ घुरी अचूं अल्लाह अल्लाह हिते मीर साईं वेठो आ हेॾा अमड़ के हाफ़िज़ के ॿार हथ में आ मीर साईं खिलेस तो फ़कीर साईं चवे तो ओ अम्मा कुकड़ त हिकु दफ़ो कुसदान हे तुझे बच्चे जे करे अल्लाह ॿ दफ़ा कुकड़न के हाय 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 हिन तुझे बच्चे जे करे अल्लाह ताला इन कुकड़ के ॿ दफ़ा जिंदगी दिनी आ ॿ दफ़ा यो कुर्बान तो थे अल्लाह अकबर ओ फकीरो महबूब मुस्तफा जी नालेन ता कुर्बान वञा कोई चवे पीर साहब अकुल कम नथो करे मां चम अल्लाह ताला कुरान पाक में तो हुक्म दिनो ओ फकीर जे कदे हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम हिकड़े दरिया ता वञे तो फकीर साईं छाज से थो हिकड़ो लाश जे के पानी लगे तो त पानी जा जानवर पटे खाइस था जने सुक ते अचे तो त सुक जा जानवर खाइस था अल्लाह जो नबी चे तो रब्बे अरनी कैफ तुहिल मौता न कुरान ते गूंगा सुभान अल्लाह न चवन सुभान अल्लाह जे के ज़बान देनी थे उहे हर के ते मयार थोड़ी आ छा इब्राहिम अलैहिस्सलाम चयो रब्बे अरनी कैफ तुहिल मौता जे मुफ्ती साहब चे पियो अल्लाह ताला बख्तार हर शे कंदो आ पर इब्राहिम अलैहिस्सलाम चयो मौला ही किए जियंदो छो मौला हिन जो हिस्सो कुछ मच्छू खयूं थी वञन कुछ मांगर मच्छ खयूं वञन था कुछ कीड़ा पानी जा खयूं वञन था कुछ पखी पखड़ खयूं वञन था कुत्ता बघड़ खयूं वञन था इहो क़यामत में किए जियंदो काल अवलम तो मिन छा यकीन न थई काल बला बला किल यतमइन कल्बी ए मुझा मौला मुखे यकीन आ पर मुखे अखिन सा देखा त मुजी दिल के सुभान अल्लाह काल फखुज अरबातम मिन तेर फसरुहन इलेका ए मुझा खलील जी मुझा रब जलील ये कर 4 पखी वठ कुकुड़ वठ मोर वठ ढेल वठ काव वठ कबूतर वठ इनन चैन के ज़िबा कर इनन जी खल लाह इनन के पाण में कीमो करे चैन पहाड़न ते रख पो छा कर इनन जो कीमो हुजे पाण में मिलल हुजे इनन के सद कर सद मौला हिनन के किए सदकिया रब ताला फरमायो ई सद कर जे कुकड़ी पांजी कुकड़ के माई सदंदी ही ओ कुकड़ आ दाणो खा त कुकड़ भजंदी दी ओ सुना मुझा खलील रब जो कुरान फरमाए तो कुकड़ के सद कर काव के सद कर मोर के सद कर कबूतर के सद कर रब जो कुरान जो तफसीर लिखे तो इब्राहिम अलैहिस्सलाम सद क्या ओ किबला कीमा कुरचल थल कुछ हिन पहाड़ ता उठा कुछ हुन पहाड़ ता उठा कुछ हुन पहाड़ ता उठा कुछ हुन पहाड़ ता कीमो भजंदो अचे थो कुरचल थींदो जदे कीमो आयो जुड़ी वजो अल्लाह जे नबी उन जे मथे ते हुआ श्री रखी ओ कुकड़ जिंदा थियो मोर जिंदा थियो कबूतर जिंदा थियो मां जम्बुलो मने न मने रब जो कुरान फरमाए थो मां अल्लाह ताला नबिन के मौजज़ा दी दुआया त दोस्तन के करामतू भी दी सुभान अल्लाह तू दींदो आया ओ पाजे दोस्तन के यो फैज दींदो आया मां चम ओ फकीरो जे कदे असहाबे कहफ वारन के यो फैज आ जे कदे कौम बनी इस्राइल जे बलन के यो फैज आ मुर्दा मच्छी अचे जिंदा हाय असा तवा जो अकीदो त पंहिंजी जाइ ते आखिरी गाल हे दे तवज्जो क्यों अल्लामा साहब मुफ्ती साहब बार-बार नालो खणे पियो इब्ने तैमिया जो यो खबर तवा इब्ने तैमिया केरा दुनिया जा सब वहाबी न के पंजो पीर मनीदा पंजो मुर्शिद मनीदा हे जेके भी हलंदान वहाबिन जे किताब उए इब्ने तैमिया जो अकीदो आ इब्ने तैमिया दुनिया जे पीरन के न मनीदो हो असा तवा जे मुर्शिद
सुभान अल्लाह मीर सुहणे जे पीर खे पीरा ने पीर चवंदो। सुभान अल्लाह इब्ने तैमिया पंहिंजे किताब में लिखे थो फ़कीर साईं छा थो लिखे तो पीराने पीर दिलबर दस्तगीर हिकड़े दी मदरसे में बैठा पढ़ाइन था पिया तालीम दीदा वञन था अल्लाह अल्लाह कुरान जो दर्स हले तो हदीस जो पंड हले तो अल्लाह अकबर साईं फरमाइन था ओ छोकरा जी मुझा साईं तू वडो थींदे तू आलिम थींदे तुझे मदरसे में बार अची पढ़ंदा उन्हनि बारन में हिकड़े जो नालो सलाहुद्दीन अयूबी हुंदो नगाल समझ छा नालो हुंदो सलाहुद्दीन अयूबी हुंदो दिलबर दस्तगीर 80 साल अगे फरमाए तो ओ छोकरा सलाहुद्दीन अयूबी अचे मां अब्दुल कादर जीलानी जा सलाम दी जास ऐ चई जास मां अल्लाह जी दरबार में दुआ घुरी छदिया बैतुल मुक़द्दस मां तुझे हवाले कयो रब ताला तुझे हथ ते फतेह करे छदी तब फकीरो ओ दिलबर दस्तगीर जा मुरीदो जे कने पीरा ने पीर दिलबर दस्तगीर महबूबे सुभानी जे बारे में इब्ने तैमिया लिखे तो त मुजो मुर्शिद दिलबर दस्तगीर इहो भी बुधाए तो उन बार जो नालो सलाहुद्दीन अयूबी हुंदियो उन जो कमाल वो हुंदो बैतुल मुक़द्दस जे मथा वजी मुस्तफा जे दीन जो झंडो खोड़ी दो त मुजे सुहणे रानीपुर ऐं गंबट वारन के खबर आ वञो मीर जे दर ते त केस भी खत्म बेड़ा भी तदह पे चवा उम्मीदा मुर्शिद पाके है आला रानीपुर वाला वाला वो मेरा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला रानीपुर वाला रानीपुर वाला रानीपुर वाला रानीपुर वाला रानीपुर वाला रानी बस काफी देर थी भैया मुरीद थियो मरीज न थियो हाँ केवला आखिरी गाल मुझे दिल चयो हिन दरता कोई खाली न वञे खुदा जी इज्जत जो कसम मुरीद थियो मरीज न थियो कोई चाहे पीर साहब मुरीद और मरीज छा हुंदो मां चम मुरीद उहो हुंदो जंहिंखे हर घड़ी मुर्शिद जी सीरत में पंहिंजी सीरत सुभान अल्लाह मुरीद उहो हुंदो जंहिंजो हलण घुमण ॻाल्हाइण उथण वेहण पाड़े वारनि सां चङाई ओ दुनिया सां मोहब्बत आज़ान छे भजंदो वञे मस्जिद में जॾहिं तोखे सुन्नत रसूल हुजे बटको बधल हुजे त ईअं कोई न चवे त साईं हे शहाबुद्दीन जो मुरीद आ न दुनिया चवे त ही लोढ़े वारे जो फ़कीर सचो तू न चवे असां न चऊं पर उहो न कवे हिक हिक के त बाबा मां सही फकीर सही शहाबुद्दीन जो मुरीद आहियां मां चम तो चयो छा थी को मज़ो तॾहिं आ तुंहिंजा मुंहिंजा अमल अहिड़ा हुजन जॾहिं मस्जिद में आज़ान थे हय्या लल सलात हय्या लल फलाह अचो रब ताला जो रसूल चवे तो हिते कामयाबी आ सुभान अल्लाह अचो इन दर ते कामयाबी आ जिमो आम नथो खणे नबिन जो सरदार खणे तो कदे फकीर सोचो न थव त इन आज़ान में सद छा थो थे अल्लाह जो रसूल फरमाए तो ओ बिलाल तू आज़ान चो मां मुस्तफ़ा ज़ामिन आहियां जेको हिन दर ते ईंदो अल्लाह जे दर ते मां मुस्तफ़ा वाइदो कयां थो उहो हिते भी कामयाब आ तो उते भी कामयाब आ असा मरीज आहियूं मरीज हिकिड़ो मिनट सही शाम वेरो मिठा वेरो मोदबाना वेरो अतबे खिलाफा वेरो वेरो मिठा वेरो सही शाम वेरो मिठा रहमतुल्लाह ताला अलैह जे दरबार में हिकिड़ो फ़कीर आयो तव्हां जे नौशहर जो कादन फ़कीरस कादन नालो आयो जॾहिं रहियो साईं शाह मुहिउद्दीन शाह बादशाह केर
जेको सखी साले शाह बादशाह जो भी बाबो, जेको गाजी अहमद शाह बादशाह जो दादो, वो गाजी अहमद शाह जे नारे मां जीप टपाई, सुभान अल्लाह। वो गाजी अहमद शाह बादशाह जेको पीर सही शाह मर्दा शाह बादशाह जो जामिन हुयो, सुभान अल्लाह। मुख्तसर गाल बुधो। साईं के चयो साईं जो मुरीद थियो, साईं के चई किबला मुझो अर्ज़ आ, मुखे इया गाल समझायो त मुरीद छाखे चइबो आ। साईं मुस्कुरायो, साईं फरमायो फ़कीर जॾहिं टाइम आयो तॾहिं ॿुधाईंदासीं। वरी ॿिए ॾींहं ते उथियो, तॾहिं घोड़ा उठनि जूं सवारियूं हुयूं। साईं शबीर शाह उन वक़्तु इहे मोटरसाइकिलूं कार न हुयूं, इहो घोड़ो या उठ जी सवारी ही। 4-4 ॾींहं 8-8 ॾींहं अची अल्लाह वारनि जे दर ते फ़क़ीर रहंदा हुआ। वरी 2-3 ॾींहं थिया, ओ साईं मुरीद ऐं मुर्शिद जो रिश्तो छा आहे, फ़ाइदो छा आहे? साईं मुस्कुराए चवनि था फ़क़ीर जॾहिं वक़्तु आयो तॾहिं ॿुधाईंदासीं। टाइम गुज़री वियो, ही मोकिलाए पंहिंजे ॻोठ आयो। को वहाबी देवबंदी न हो, किबला साईं वहाबी न हुयो, पर हो फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां पुछे पियो मुरीद ऐं मुर्शिद जो रिश्तो छा आहे? साईं चयो वक़्तु आयो ॿुधाईंदासीं। वक़्तु गुज़री वियो, 2-3 साल गुज़री विया। हिन जे शादीअ जो टाइम आयो, हिन जी कुंवार वेठी आहे वनवाह में। पंहिंजे पीउ माउ खे चए थो, ओ अब्बा मुंहिंजी दिलि चवे थी त दस्तगीर जो बचड़ो अची निकाह पढ़े। जीअं मूंखे साईं मुर्तज़ा बि चयो साईं निकाह तूं पढ़जां, पर चई तोखां अॻ में घोट बीहे ई कोन थो। सब जो सुभान अल्लाह। फ़क़ीर हेॾे तवजो कयो। मां चयुमि पहिरियां ई मूंखे हिन घराणे सां मोहबत आहे। ॿुधजो फ़क़ीर, आयो उहो हलंदो हलंदो 5-4 ॾींहं लॻा। साईं वटि आयो राणीपुर शरीफ़। ओ साईं जी किबला मुंहिंजी कुंवार वनवाह में वेठी आहे, मूंखे टाइम ॾे, हल मुंहिंजो निकाह पढ़। मां अब्बे खां मोकल वठी आयो आहियां। मिट माइट चवनि था दस्तगीर जो बचड़ो ईंदो त रंग लॻी वेंदो। साईं फरमाइनि था, ओ कादन फ़क़ीर हाली सब्र कर, ही खत खण, दिल्ली वञ, उते वञ, मोहम्मदपुर जो इलाइक़ो आहे, फलाणो शख़्स आहे, उनखे असांजो खत वञी पुॼाए। उते दस्तगीर जे 40 जो नंगर जा पैसा पयान खणी आ। चई मां पीर खे चवां थो त मुंहिंजी शादी हली निकाह पढ़। पीर चए थो वञ दिल्ली। काते दिल्ली, काते राणीपुर शरीफ़, हिंदुस्तान हुयो। अकुल चवेस पियो ज़ाल वनवाह में वेठी अथई, फ़क़ीर भॼी वञ, वञ निकाह कर, वञी ज़ाल सां आराम कर, हो तुंहिंजो हक़ थी वेंदो, ॾाढो आराम निंड्रू कर। इश्क चवेस पियो आले रसूल जी दामन न छॾिजा। थकियल आहियो के सफ़ा, आले रसूल जी दामन न छॾिजा। अकुल ऐं इश्क जो मौलवी साहब झेड़ो थी वियो। काफ़ी टाइम वेही वेही आखिर इश्क खटे वियो। तॾहिं राणीपुर जो रहबर फरमाए तो, असल आशिकन ते आई आयत ही इनाम, असल आशिकन ते आई आयत ही इनाम, वन्नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। सुञान सुभान, सिर रखी सजूद में तन ताबे कन तमाम, सिर रखी सजूद में तन ताबे कन तमाम, साले ही पैगाम के रिंद सुञान रब के। हर कंहिंखे ख़बर न आहे। फ़क़ीर चयो त मूंखे मुर्शिद जो हुक्म अॻे, वञा तो दिल्ली। घोड़ी ते चढ़ियो। साईं बादशाह 200-300 रुपया भी ॾिनसि। सफ़र कंदे कंदे महीने ॾेढ में पहुतो आहे। उते वियो, उन जगह ते साईं जो ख़त हुन खणी अखियुनि ते लिखियो। मियां सही ख़त मिली वियो। उन 1100 रुपया उन वक़्त जा ॾिना। अॼु खां पोणा 200 साल अॻे जा 1100 रुपया अॼु जे लखनि खां मथे आहिनि, हुनखे मिली विया। 200-300 फ़क़ीर खे ख़िलाफ़त जा बि ॾिनई। जे न मूंखे मुर्शिद ॾिना, न बाबा कमु ॾींदई, सफ़र आहे, खणी उहे बि रखई। जॾहिं उतां निकितो आहे, अॻिते हिकिड़ो ॻोठ ॾिसे थो। सुभान अल्लाह, ख़ल्क़ लॻी पई आहे। जीअं अॼु बि मां आयमि त कंडियारे खां वठी जमायत हलंदी अचे पई। हाय 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 हाय। मुझे महबूब मुस्तफ़ा जी हदीस भी आहे, जॾहिं अल्लाह ताला के उहो बंदो प्यारो थींदो आहे त रब ताला आसमाननि में निदा ॾींदो आहे, ए जिब्रील निदा कर, जेको हिननि सां प्यार करे थो मां ख़ुदा उन सां प्यार कयां।
मां मुख्तसर हदीस ॿुधाईंदो हलां उन जो आखिरी जेके लफ़्ज़ आहिनि जॾहिं बंदा हिते अचनि पिया अल्लाह वारे जी दरगाह ते मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो फरमान आहे अल्लाह जा मलाइक रस्ते ते अची बीहंदा आहिनि उन्हनि शख़्सनि खां पुछंदा आहिनि ए कलोड़ा फ़क़ीर काॾे था वञो नौकरी आहे कोई कारोबार आहे कोई बिज़नेस आहे कोई रोड मिलंदो कोई नौकरी मिलंदी हे पाण में चवंदा हलंदा आहिनि हलो हलो अल्लाह वारे जे दर ते हली दुआऊं घुरंदासीं रूहानी वंड मिलंदो सुभान अल्लाह ॻाल्हि न सम्झो निंड अचे वधी मां लॻे तो दुआ घुरां मुझे महबूब जे मुस्तफ़ा जो फरमान आहे ईअं दुनिया झोक बझोक ईंदी आहे अल्लाह वारनि जे दर ते उन जे दिलनि वटि मलाइक लेंदा ॾींदा आहिनि कोई कमु आहे कोई कार आहे चवंदा न बाबा ही अल्लाह जो वली आहे असां इन जे दीदार जे लाइ वञूं था उते दुआऊं घुरंदासीं क़ुरान पढ़ंदासीं निमाज़ूं पढ़ंदासीं असां अल्लाह वारे खे राज़ी करण वञूं था रब ताला फरमाए थो ए जिब्रील तू शाहिद रहिजा जेको मुंहिंजे प्यारनि जे दर ते वञे थो ख़ालिस इन्हनि सां मोहबत करण मां रब ताला बि इन्हनि सां ईअं मोहबत कंदो आहे अल्लाह ईअं मोहबत कंदो आहे जीअं तव्हां अल्लाह वारनि सां मोहबत था कयो ही फ़क़ीर वियो ॾिठई छा आहे पुछा कई चए फ़क़ीर ख़बर न थी हिते हिकिड़ी माई आहे एॾी हसीन आहे जो 100 रुपया मुंहुं ॾेखारण जो वठे थी हिन ॾिठो पैसा त मूं वटि आहिनि 300 साईं ॾिना 100 ख़र्च जियो 100 आहे 200 फ़क़ीर ॾिना उहे 300 400 पिया हिन बि 100 रुपयो जमा करायो काथे माई दीदार कंदी ओ इन बिल्डिंग में हे अॻिते वियो नंबर आयो हिन जी नज़र पई हिन माईअ खे ॾिसी होश वियो अकुल वियो ईअं मस्तानो थी वियो माण्हुनि खे चवे थो मूंसां कचहरी करियो उन्हनि चयो कचहरी कंदी 500 रुपया वठंदई चई 300 पंहिंजा 200 दस्तगीर जा खणा सम्झो था जे दस्तगीर जा पैसा पया न वो पया मुंह दींदासीं हाली त कचहरी क्या 500 रुपया जमा कराई उते टाइम आयो ही जॾहिं पहिरियों दर टपे थो फ़क़ीर साईं हकल थियसि ओ कादन एधे न वञिजा हाय 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 सम्झो ई न आहे फ़क़ीर मां जंहिं ॻाल्हि तां आयमि थोरी सम्झंदा हलो त मुरीद छा खे चइबो आहे मां तव्हांखे आसान करे ॿुधायां दरवाज़ो टपियो आहे मौलवी साहब हकल थी वियसि ओ कादन एॾे न वञिजा हिन चयो मुंहिंजा कन था पिया वॼनि कन ईअं ख़्यालु आहे साईं अली मुर्तज़ा ॿियो दर टपियो आहे हकल थियसि ओ फ़क़ीर इहो भलो कमु न आहे तोखे झलऊं था मोटी वञ हिन हेॾे होॾे ॾिठो जे मुर्शिद त वेठो आहे राणीपुर शरीफ़ में हिते वरी शाह मुहियुद्दीन शाह बादशाह जो आवाज़ कीअं आयो मुंहिंजे दिमाग़ ते ताड़ियूं चढ़ी वियूं ईअं आवाज़ ॿुधां थो आख़िर उते खट ते चढ़ियो बेड ते चढ़ियो हिन खे धिको मिलियो वञी खट तां हेठि किरियो आहे टकड़ टकड़ में कपिड़ा पाता अथई माई थी चवेसि काॾे थो वञे काॾे जी परे थी वञ मूंखे मुर्शिद बचाए वरितो आहे हाय 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 मुर्शिद तोखे मुकाथा बचायो हिते त अल्लाह जा बाना कोई माण्हू ई न आहे हिकु मां ॿियो तूं ॿियो त कोई आहे ई न चई माई तोखे ख़बर न आहे मां पहिरियों दर टपियमि मूंखे मुर्शिद हकल कई एॾे न वञिजा ॿियो दर टपियमि मुर्शिद चयो इहो भलो कमु न आहे तुंहिंजी खट ते चढ़ियमि मुर्शिद मूंखे धिको ॾिनो पोइ हिते लाथई जे तोखे झलियूं था मुड़े नथो पोइ हिते हटी वञ माई हाणे तूं मूंखां परे थी वञ तूं मुंहिंजे वेझो न अच कपिड़ा पातई माईअ खे बि ईमान अची वियो चई हे पैसा बि तुंहिंजा धन दौलत तुंहिंजी मुंहिंजी भी दिल चवे पई एड़ो कामिल हुजे जो जन्नत जी टिकट दे सुभान अल्लाह मुरीदी बिल मशरिक व अना बिल मगरिब साईं फरमान था मुझो मुरीद हुजे मशरिक में मां मगरिब में हुजा जे कदे तुझो ऐब जाहिर थे त मां अब्दुल कादिर उन के भी ढकण वारो आया ओ फकीर है मुरीद लथो कपड़ा पातई माई पांजो घोड़ो तैयार कयो हिन पांजो तैयार कयो हलंदे हलंदे 8-15 ॾींहंनि ते राणीपुर शरीफ पहुतान साईं दिसी चवंता ओ कादन अज का 2 साल अगे तो सवाल पुछो हो मुरीद ऐं मुर्शिद जो रिश्तो केड़ो आ साईं फरमायो मुरीद हुजे तो जड़ो
मुर्शिद हुजे मुंह जेड़ो ओ खबर पवंदस त मुरीद ऐं मुर्शिद जो फायदो छा आहे त रिश्तो छा। सुभान अल्लाह। ओ फकीरा जेकॾहिं मुरीद जो अक़ीदो नाहे त मुर्शिद उनखे छा वंड ॾींदो। मुर्शिद बार बार गोठ गोठ झंग झंग झर झर में गोठन में घरन में न्याणिन खे अमड़िन खे चवे ओ अमड़ियो अल्लाह जो रसूल भी राजी इन में थींदो। सुभान अल्लाह। अल्लाह मुर्शिद तो बार बार सदन था अचो हिन दर ते अचो हिन दर ते। मौला उहे कामिल केड़ा रब जे कुरान फरमायो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। उहे कामिल पीर उहे ते जेके नमाज सेखारी थी। ओ कुकड़ल कुतल वारा पीर पाजी जान न छदाईंदा जेके पांजे दौलत ते नाज कल चन मस्जिद सा असाजो केड़ो कम ये पाजी कबर न छदाईदा। ओ फकीरा जी जे दरगाह ते आयो आ महबूब जी मिंबर ते बीठो आया तू इनल फकीर जे चवण ते मस्जिद आबाद कर तू जो कम घर के कबर के जन्नत बड़ा मदीने वाले कोट जो कम। सुभान अल्लाह। बेशक इन बेड़े में चढ़ी त दिसना हजरत अली का के सवाल पूछो या अली जदे ही भला इंसान मरन था त कबर कीड़ा छो थी खाए। अली फरमाए तो सबनी के न खाईंदी जेके निंधड़ का हुंदा। ओ फकीर ता धणी साईं वारा आयो। निंधड़ चंद के अली फरमाए तो कबर में कीड़ा खाईंदा। या अली कुरान सा समझाए। अली फरमाए तो वंज कुरान खड़िया मियां सही कुरान आंदो थई। रब ताला फरमाए तो मौला कुरान पाक में फरमाए तो हजरत अली फरमायो सूरे यूसुफ खोल। सूरे यूसुफ खुली वई। रब ताला उते कुरान पाक में फरमायो जदे मिस्र जे बादशाह ख्वाब दिठो 7 दुबरियूं गऊं थुलन गवंद के खाइन थियूं 7 थुलियूं गऊं दुबरिन गवंद के खाइन थियूं। मिस्र जो बादशाह हैरान आ परेशान आ ही छा थियो खून ही खून तो नजर अचे। अल्लाह अल्लाह चन हिन ख्वाब जी ताबीर किबला कंहिंखे न आई। माण्हुनि जो हिकु आहे जेको अल्लाह जो नबी आहे अल्लाह जो प्यारो आहे इहो ख्वाब जी ताबीर ॿुधाईंदो। साईं यूसुफ अलैहिस्सलाम अची या किबला ख्वाब जी ताबीर फरमान 7 साल मींहुं वसंदो 7 साल कहत साली थींदी। चवण लगा ओ सोना यूसुफ 7 साल मींहुं वसंदो 7 साल कहत साली हे जेके पोयां 7 साल ही माण्हू त उञ मरंदा माल बुख मरंदो कोई आबादी न थींदी असांजा बच्चा छा खाईंदा। यूसुफ अलैहिस्सलाम फरमाए तो घबरायो न इन जो हल ॿुधायां तो केड़ो हल आहे। अल्लाह जो नबी चवे तो 7 साल बरसात थे फसल घणो कायो कणक घणी कायो जादे कादे शहर में थर में झंग में पर में जिते वञो उते कणक कायो 7 साल कणक भली थींदी पोइ उनखे लुणी कुछ खाईंदा वञो कुछ रखंदा वञो। पोयां जेके 7 साल इनखे गॾु करे पंहिंजे बच्चन के खारायो। उते भी जमींदार हुया होशियार चई साईं यूसुफ अलैहिस्सलाम हे 7 महीना कणक न हलंदी 7 साल कणक कीअं हलंदी। साईं शबीर शाह अल्लाह जो यूसुफ अलैहिस्सलाम फरमाए तो फी सुम्बिलही इल्ला कलीलम मिम्मा ताकलून। घबरायो न तव्हां जॾहिं लुणो तो उनखे संग समेत लुणो जेको बच्चन के खारायो उनखे थ्रेशर हणो जेकी गॾु करे रहियो इनखे संग समेत रखो। कणक जा दाणा संग मां न कढो ही त 14 सालन पर 1000 साल ताईं जेके कणक जा दाणा संग में इन्हनि खे कीड़ो न खाईंदो सुरो न खाईंदो। मौला अली फरमाए तो 47 आयत में रब ताला फरमाए छॾियो जेके संग जे अंदर उन्हनि खे कीड़ा न खाईंदा। अली फरमाए तो फैसलो थी वियो जेको मुस्तफा जे आशिकल जे अंदर
अरे मुल्ला ही निधड़ का नाहिद जेके अल्लाह वारन जे बेड़े जे अंदर हुंदान वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन जेके इन्हनि सां गॾिजी वेंदान पर उहे वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वो जदे मुसल्ले ते ईंदान अज फकीर साईं जे मज़ार ते अज उर्स ते अज कुरान जी रहमत मुस्तफा जे दुरूद जी रहमत जेकी अज वसे थी खुदा जी इज्जत जो कसमा जेको गुनाहगार आयो आ जेकी हिन दरगाह ते रहमत वसे थी उन गुनाहगार जे पता भी रहमत सुभान अल्लाह पो छो न चवंदा से अज तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा सुभान अल्लाह।